अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त FATF बाबति क़ानून साज़ीअ में कंहिं बि ब्लैकमेलिंग या दबाउ में न ईंदासीं, हर हालत में क़ानून साज़ी कई वेंदी। वज़ीर आज़म पारां पार्लियामेंट जो इजलास सॾाइण जी बि हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म क़ानून वारे सलाहकार बाबति बाबर अहवान सां मुलाक़ात। कराची जे दौरे ते पहुतल नून लीग सदर शहबाज शरीफ ऐं नून लीग वफ़द सां गॾु बिलावल हाउस में आसिफ ज़रदारी ऐं बिलावल सां मुलाक़ात। सिंध में बरसात सबबि आयल तबाहकारियूं, मुल्की सिक्योरिटी ऐं सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात दौरान अपोज़िशन जी EPC सॾाइण वारे मामले ते बि ॻाल्हियूं। कराची पहुतल अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ पारां बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो। मलीर नदीअ जो बि जाइज़ो वरितो। शहबाज शरीफ चयो आहे त कराची पाणीअ में ॿुॾल आहे, सियासत नाहे करणी, बरसात मुतासिर शहरनि सां हमदर्दीअ जो इज़हार करणु आयो आहियां। मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो त कराचीअ जे लाइ वाइदनि करण बदिरां कमु कयो वञे हा त हीउ हाल न हुजे हा। वफ़ाक़ी हुकूमत कराचीअ लाइ ऐलानियल 162 अरब रुपयनि मां 1 रुपयो बि न आहे ॾिनो। वफ़ाक़ी सरकार बरसात सटियल कराची वासियुनि मथां बिजली किराए छॾी। इक़्तिसादी राब्ता कमेटी के इलेक्ट्रिक खे बिजलीअ जो फ़ी यूनिट 1 रुपयो 9 पैसा महांगो करण जी इजाज़त ॾेई छॾी। के इलेक्ट्रिक लाइ 4 अरब 70 करोड़ रुपया सब्सिडीअ जी बि मंज़ूरी। नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि ECC इजलास में रोज़ वैलेट होटल लाइ 14 करोड़ 20 लख डॉलरनि जी बि मंज़ूरी। पैसा होटल जूं माली ज़रूरतूं पूरियूं करण लाइ इस्तेमालु कया वेंदा। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल बरसात सटियलनि खे बिना व्याज कर्ज़ ॾियण जो ऐलान कंदे चयो आहे त बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾींदासीं। पंजाब जो गवर्नर मुतासिरनि जी सहायता लाइ डोनर्स समेत पहुतो आहे। हुन चयो त कराचीअ जो मसइलो हल करण लाइ वॾे वज़ीर सां गॾिजी कमु कंदासीं। मुख़ालिफ़ धुर NRO वठण लाइ हुकूमत खे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। उहे न ई तहरीक हलाए सघंदा, न ई खेनि NRO मिलंदो। इंतिज़ामी बेहसी सबबि सिंधवासी पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा बि बरसाती पाणीअ मां गुज़ारण ते मजबूर। मातली, दादू लग ऐं हिंगोरनो भरिसां फ़ौत थी वियलनि जा लाश बरसाती पाणीअ मां गुज़ारिया विया। दरिया ख़ान मरी लॻ कोटलालू थाणे जी हद में मुबैना तौरु जवाबदारनि ॻोठाणे मोहम्मद मूसा वलद छुटल राजपर खे अगवा करण बैदि लठियुनि सां तशद्दुद करे बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो, जंहिंजो लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।